खिपरो में जिलानी जमायत जे रूहानी पेशवा पीर सैयद ताज हुसैन शाह जिलानी अलकादरी पंजतनी पंहिंजी जिलानी जमायत जे बहितरी लाइ राब्ता कमेटी जिलानी ऑफिस खोल रही जॾहिं त ऑफिस खोले के 3 साल थिया आहिनि। जिलानी ऑफिस ऐं जिलानी जमायत जे बहितरी लाइ वधीक जिलानी यूनिट खोलिया विया, जंहिंमें यूनिट नंबर 1 ॻोठ काज़ी वली मोहम्मद राजड़ लॻ वारिया मोरी, यूनिट नंबर 2 ॻोठ मोहम्मद याकूब उनण लॻ सरहल मोरी, यूनिट नंबर 3 ॻोठ मेहर भट कुंभार पाड़ो लॻ टंडो मिठा खान, यूनिट नंबर 4 ॻोठ हाजीरा नवाज़ उमरो लॻ कंझहारी, यूनिट नंबर 5 गुलाम दस्तगीर कॉलोनी खिपरो लॻ खाणी रोड, यूनिट नंबर 6 खिपरो मोड़ वार्ड नंबर 12 कुंभार पाड़ो। हिन यूनिट जो बाक़ाइदगीअ सां इब्तिदा कयो वियो आहे, जंहिंमें खिपरो ऑफिस जे उहिदेदारनि खां सवाइ यूनिटनि जे उहिदेदारनि बि शिरकत कई। यूनिट खोलण जो मक़सदु बि इहो ई आहे त जिलानी जमायत हिक ॿिए सां राब्ते में रहे ऐं मेंबरशिप फॉर्म भरे ऑफिस में जमा कराए। राब्ता कमेटी जिलानी ऑफिस जी निगरानी साईं पीर सैयद ताज हुसैन शाह जिलानी जे फर्ज़ंद पीर सैयद गौस अली शाह जिलानी करे रहिया आहिनि, जेको पंहिंजी जमायत जे बहितरी लाइ हर वक़्तु पंहिंजे मुरीदनि सां राब्ते में रहनि था। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।